कोट गुलाम अहमद ख़बर ईंदा हलो त कोट गुलाम अहमद लग दे 295 जे रिहायशी ॾाढो कोसो उर्फ चनेसर कोसो कुछ ॾींहं अॻु मंशिया जे केस में कोट गुलाम अहमद पुलिस पारां गिरफ़्तार कयो वियो, जंहिंखे सेंट्रल जेल विप्रोकास मोकिलियो वियो, जितां अॼु शाम जो बकौल माइटनि जे पुलिस पारां ॿुधायो वियो त ॾाढो कोसो जी तबियत घणी ख़राब आहे, जंहिंखे सिविल अस्पताल इलाज लाइ नियो पियो वञे, जॾहिं त माइटनि जे पहुचण ते ॿुधायो वियो त ॾाढो कोसो फौत थी वियो आहे। इहा ख़बर ॿुधंदे ई संदसि माइट सवन जी तइदाद में कोट गुलाम अहमद पुलिस थाणे जो घेराव करे मश्तल सविन माण्हुनि थाणे जा शीशा दरवाजा तोड़े छॾिया ऐं इन खां बाद थाणे अॻियां मर्दनि औरतुनि ॿारनि समेत सविन माण्हुनि एहतिजाजी धरणो हणी वेही रहिया। मुश्तल खोसा बिरादरी जे माण्हुनि जो इहो मुतालबो हो त असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे धरणे वारी जॻह ते नवाब हारिस टालपुर DSP आफ़ताब SHO हक नवाज़ जुणेजो पहुची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो। वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।